इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द दल्ल व गवा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह हर्रम अलैकुम हुकूकल उम्महात व अदाल बनात व मनऊहात व करिह लकुम कसरत सकील वक़ाल व कसरत सवाल व इज़ाअतल माल मुत्तफ़क़ुन अलैह। हम्दो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगा है जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे। बेहिसाब ला तइदाद दुरूद सलाम आक़ाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे नाम नामी ज़ात गिरामी थी। मोदी सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो, अल्लाह सुब्हानहु व तआला ईमान वारे जे लाइ हर उहा शइ हराम ऐं नापसंद कई आहे जंहिंजे वापराइण जे करे जिस्मानी अखलाक़ी माशरती हर मामले में खेस नुक़सान थो थिए ऐं अल्लाह ताला हर उहा शइ हलाल करार ॾिनी, जाइज़ असांजे लाइ कई जेका असांखे जिस्मानी तौर ते बि फ़ाइदो ॾिए, ज़हनी तौर ते बि फ़ाइदो ॾिए, अखलाक़ी तौर ते बि फ़ाइदो हुजे, मुआशरती तौर ते बि फ़ाइदो हुजे, यानी कि दुनिया ऐं आख़िरत जी उन में भलाई हुजे। हर पैगंबर, हर रसूल, हर नबी बि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो
हिन हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छहनि शयुनि जो ज़िक्र कयो। छह शयूं। पहिरियों टे शयूं जिन लाइ फरमाए त हराम आहिनि तव्हांजे लाइ। पोइ वरी पाण करीमन फरमाए त टे शयूं अल्लाह खे न पसंदि आहिनि। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू बि हुआ त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे करे जेके अल्लाह खे नापसंदि आहिनि उहे अमल आहिनि। इंसान खे पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ अमल करण जी का बि इजाज़त कान्हे का। अल्लाह पाक जंहिं शइ जे करण जो हुकुम ॾिनो उनखे अमल कबो, जंहिं शइ खां मना कई उन खां रुकिजी वञिबो। इहो ई दीन आहे, इहो ई ईमान आहे, इहा ई शरीयत आहे, इहो ई इस्लाम आहे। इहा ई हिकिड़े मोमिन जी आदत आहे। खोड़ सारियूं शयूं हुयूं जेके इस्लाम खां अॻे इंसान वापराईंदा हुआ। मसलन शराब नोशी कंदा हुआ, जेको आम शराब जीअं पाणी पाण पियूं या शौक़ में बोतल पियूं, शरबत पियूं, थाधल पियूं। अरबनि में, अहले कुरैश में, मक्की वारनि में इस्लाम खां पहिरीं इहे शयूं जाइज़ हुयूं, छो जो उनखे ख़बर ई न हुई। हक़ीक़त में जंहिं वक़्त खां वठी इंसान जो वजूद थियो आहे, सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं जेके बि इंसान ईंदा या जिनात ईंदी, उन्हनि जे लाइ हलाल ऐं हराम शइ जो फ़ैसिलो पहिरें ॾींहं खां ई थी वियो आहे। शराब हलाल त कोन हो, जाइज़ त कोन हो, पर जेसीं दीन न पहुतो, जेसीं हिदायत कान मिली, तेसीं उहे शयूं इस्तेमालु कंदा हुआ। जॾहिं पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान मजीद जी आयत पढ़ी करे ॿुधाई, इन्नमल ख़मर वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान। ईमान वारो, बेशक शराब नोशी, जुआ रहण, तीर अंदाज़ी करण, शर्तनि ते शर्तूं रखण तव्हां लाइ हराम आहिनि। सहाबा इकराम उन ते अमल कयो। साबिलो फरमाए त जंहिं ॾींहुं शराब हराम थियो, ऐलान थियो, मके जूं बाज़ारूं उन शराब खे जेके मट ऐं दिला हुननि भॻा, जिन डमनि में, जिन मटनि में, जिन दिलनि में शराब ठहियल हो ऐं पीअंदा हुआ, सहाबा इकराम जज़्बात में अची करे उन्हनि मटनि ऐं दिलनि खे भॻो। एतिरो शराब हो जो मके जूं बाज़ारूं जीअं पाणी मींहं में वहंदियूं आहिनि, ईअं वही आहिनि। हुन हुकुम आयो, सहाबा अमल करे ॾेखारियो। इनखे चइबो है इताअत अल्लाह जी ऐं रसूल जी। अल्लाह हुकुम सादिर फरमायो, अल्लाह जे नबी सहाबा खे ॿुधायो त अल्लाह हिन शइ खे हराम करार ॾेई छॾियो आहे, उहा शइ हराम थी वई, आख़िर तक उनखे क़रीब बि न विया। इनखे चइबो आहे ईमान। अहिड़े नमूने सां वरी जुआ जो मामिलो, जुआ बि आम हूंदी हुई। घोड़ा दौड़ाईंदा हुआ, पोइ जंहिंजो घोड़ो अॻिते निकिरी वियो उनखे वॾी रक़म मिलंदी, जंहिंजो पोइ ते रहिजी वियो उहो हाराए वियो। जीअं अॼुकल्ह थींदो आहे, जीअं पतो आहे या छको आहे, मुस्लमान सॾाए करे जुआ ते वेहंदो आहे। अॼुकल्ह त क्रिकेट जे मैचुनि ते बि सटेबाज़ी शुरू आहे। खपती वेहंदा, सुबुह खां वठी शाम ताईं सुकनि पिया, बुख ते उन ते वेठा आहिनि। कई घर कंगाल थी विया, तबाह थी विया, माण्हुनि घर खपाए छॾिया, प्लाट खपाए छॾिया, बिज़नेस कारोबार तबाह थी वियो इन जुआ जे करे। हीअ बि ईअं कंदा हुआ त बाबा हीअ तीर आउं लॻायां थो, हितां खां वठी हुन दीवार ताईं मुंहिंजो तीर उड़ंदो,
जीअं चवंदा बाबा ही बाल उछले थो, जे छको थियो त हेतिरी रक़म, चौको थियो त हेतिरी रक़म। अॻ में ईअं कंदा हुआ जो तीर उछलींदा हुआ, बाबा तीर फलाणी जॻह ते लॻो निशाने ते तोखे हेतिरी रक़म ॾियणी पवंदी। अज़लाम, अंसाब, बुत परस्ती ऐं तीर अंदाज़ी शर्तनि ते क़ुर मजीद फरमायो हराम आहे। जॾहिं हराम थी त सहाबा इकराम तीर अंदाज़ी ख़तमु करे छॾी। पोइ तीर अंदाज़ी सिर्फ़ु इन लाइ कंदा हुआ ताकी जिहाद में तीर हलाइणु सिखिजे। जिहाद ख़ातिर नियत इहा हूंदी हुई, पर उन में न को शर्त न ॿी ॻाल्हि। जे ईमान आंदो हो त उन्हनि आंदो हो ऐं इताअत उन्हनि आंदी ही उन्हनि कई हुई। तॾहिं हुकुम थियो त क़यामत जे ॾींहं ताईं जेको फ़ैसिलो थी चुको आहे शरीअत जो, उन ते अमल करिणो आहे। जेके शयूं हराम थियूं उन्हनि पंहिंजे लाइ हराम करार ॾेई छॾियूं। जिन शयुनि जो हुकुम थियो त हीउ कयो, उन्हनि करे ॾेखारियो। अल्लाह अकबर। पाण करीम फरमाए इन हदीस में फरमायो इन्नल्लाह हर्रम अलैकुम उक़ूक़ुल उम्महात। पहिरीं टे ॻाल्हियूं फरमाई त तव्हां ते माउ पीउ जी नाफ़रमानी हराम। नंबर 1। वरी ॿियो फरमायो वलाल बनात, ऐं ॿियो हिकम त न्याणियुनि खे ज़िंदह दरगोर करणु, पूरणु, इहो बि तव्हां ते हराम आहे। टी ॻाल्हि वमनउ हाथ, रोकण नेकी जे कम खां, कंहिंखे ख़ैर ख़ैरात खां रोकणु, या को कंहिंसां भलाई थो करे त उन जी भलाई खे रोकणु, दुश्मनी में अची करे या कंहिंजो कमु रोकणु, कंहिंजो रस्तो रोकणु, कंहिंजो इलाइक़े में ज़बरदस्ती उनखे मना करणु, ॾाढ ॾेखारणु, या कंहिं मिसकीन जे मथां तव्हीं ख़र्च पिया कयो उन ख़र्च खे रोकराइणु दुश्मन जी बिना ते, जंहिंजो शरीयत सां को तालुक़ न हुजे। पाण करीमन फरमायो त इहो तव्हांजे मथां हराम आहे जो कंहिंसां तव्हीं ज़्यादती कयो। हा, दीन में इहो आहे त हिकिड़ो माण्हू बाग़ी आहे, अलाह जो नाफ़रमान आहे, अलाह ते ईमान नथो आणे, मुखालिफ़त पियो करे दीन जी, शरीयत जी। अहिड़े बाग़ी माण्हू जी तव्हां रस्ता रोक करे सघो था त बाबा इहो माण्हू अची करे असांजे इलाइक़े में अलाह वारनि खे रोकींदो, मस्जिदुनि जी मुखालिफ़त कंदो, दीन जी मुखालिफ़त कंदो, उन माण्हू ते तव्हां उन जो रस्तो रोक कयो। इहो आहे नियत ते मबनी, इन तव्हांखे अजर मिलंदो। ई हुकुम आहे त बुराई खे तव्हां हथ सां रोकियो, नथ तवक़त त ज़बान सां रोकियो, नथ ताक़त त दिलि में बुरो सम्झो। घटि में घटि ईमान इहो आहे, माना उन दीन जे मुखालिफ़त सां गॾिजी कोन्हे हलणो, उन जी मुखालिफ़त कयो, न त गॾु न हलो, उन खां परे रहो। पर जेको शख़्स इन खां सवाइ ज़ाती तौर ते कंहिंसां दुश्मनी थो करे, कंहिंखे ॾियणु वठणु रोके थो, या कंहिंसां ख़ामख़ा कंहिं मामले जे करे उन सां ज़्यादती थो करे, इन मन वहाद जो माना त ज़रूरत हिन खे कान हुई पर हिन वरितो। अॼुकल्ह जीअं माण्हू आम तौर ते जेकर पैसनि जी हुननि खे ज़रूरत बि कान्हे, हुन वटि आहे बि अलाह जो काफ़ी ॾिनल, पर हुन जी आदत आहे हुन खां वठणु, हुन खां वठणु, हुन खां वठणु। इन सोच में हूंदा त किथे थो ख़ैरु थिए त मूंखे मिले, हक़दार रहिजी वञे, ऐं नाहक़ जंहिंजो हक़ न हुजे उहो वठे। पाण करीम अलाह इहो बि ईमान वारनि जे लाइ हराम करायो। टे ॻाल्हियूं इहे थी वियूं। हाणे टे ॻाल्हियूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि जेके अलाह खे नापसंदि आहिनि, जेको मौज़ू आहे हिन बयान जो। पाण करीम इन्नल्लाह हर्रम अलैकुम उक़ूक़ल उम्महात वदाल बनात व मनउहात व करिह लकुम कील वक़ाल व कसरत सवाल व इज़ातल माल। पाण करीम फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला खे टे शयूं नापसंद आहिनि। साईं कहिड़ियूं नापसंद? पाण करीम फरमायो कील वक़ाल, इहा ॻाल्हि अल्लाह खे नापसंद आहे जो कंहिं ॻाल्हि कई तो उहा ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाई, माना झगड़ो पाण में कराई,
अहिड़ी ॻाल्हि जेका पुछणी कान हुई, जंहिंखे आम लफ़्ज़नि में पाण चुगली चवंदा आहियूं या कंहिंजे झगड़े खे अॻिते वधाइनि, ॿिनि खे पाण में विढ़ाइण, कील वकाल, हिन हीअं चयो, हुन हीअं चयो, तो हीअं चयो, हिन जी ख़बर हुन ताईं पहुचाइण, हुन जी ख़बर हुन ताईं पहुचाइण। तंहिं करे फरमायो वियो अल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, जेको फितनो आहे सो क़त्ल खां बि वधीक ख़तरनाक आहे, अल्लाह खे नापसंदि आहे। असां में इहा ख़ासि ॻाल्हि आहे त ॿ माण्हू पाण में मुख़ालिफ़ आहिनि। हाणे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कंहिं ॻाल्हि कई, उतां आहिस्ते आहिस्ते उथियो, अहिड़े शरारती क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे अख में कंदा कयो ऐं कोशिशि करे उन्हनि खे पंहिंजे कचहरी खां परे रखो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त जेको शख़्स ॿिए जी ख़बर खणी तव्हां वटि आयो आहे, यकीन कयो उन जी गिला करे तव्हांखे ख़ुशि पियो करे, तव्हां ख़ुशि पिया थियो, वाह वाह वॾे ख़बर, कहिड़ी ख़बर कई, आवा ही ख़बर कई। हा, पोइ हुन जूं गिलाऊं ॿुधंदो, हुन जा ऐब ॿुधंदो, पोइ ख़ुशि थींदो। यादि रखिजो अव्हां जूं ख़बरूं, अव्हां जा ऐब इहो साॻियूं माण्हू वरी उनखे न ॿुधाईंदा, छो त हू आदत खां मजबूर आहे। हुनजो कमु आहे ॿिनि माण्हुनि खे पाण में विढ़ाइण, फ़साद ऐं फितनो करणु। अव्हांखे मालूम आहे त शैतान जॾहिं शाम जे टाइम ते पंहिंजी मजलिस कंदो आहे, उन मजलिस में कुर्सी वॾो शैतान लॻाए करे, जंहिंजो नालो इब्लीस आहे, वेहंदो आहे। पोइ नंढा शैतांगड़ा, नंढड़ा नंढड़ा जेके शैतान, उहे कतारूं करे वेठा हूंदा लाइन में, तिन में उहिदा विरहायल आहिनि, को मुशीर आहे त को वज़ीर आहे। हुनजी बि वॾी काबीना आहे शैतान जी, घटि थोरी आहे। जेको काइनात में सभ खां वधीक इंसान जो दुश्मन आहे, अल्लाह पाक ख़ुदि फरमायो, उनजो निज़ाम त वॾो रखियलु आहे न साईं, हुनजा पंहिंजा मुशीर, पंहिंजा वज़ीर, पंहिंजी काबीना रखियलु आहे बाक़ाइदे। जीअं असेंबली हाल में मजलिस थींदी आहे, पोइ हिक ॿिए जा कमु, तो कहिड़ो कमु कयो, तो वज़ीर कहिड़ो कमु कयो, तो मुशीर कहिड़ो कमु कयो, त शैतान शाम जो सभिनी जी हाज़िरी वठंदो आहे। ॿुधो बाबा अॼु तो कहिड़ो कारनामो कयो, जेसीं मूं अॼु कंहिं माण्हू खां ग़लति कमु, बुरो कमु करायो, कि तो कुझु कोन कयो, अब ॾे ख़बर तो छा, चएसीं हिन माण्हू शराब पीअंदो कोन हो, मौलाई मौलवी माण्हू हो, इन सां ॻाल्हि सां वास्तो कोन, मूं हुनखे शराब पीआरे छॾियो, चई तो बि कुझु कोन कयो। अब अॼु तो छा कयो, चएसीं हीउ माण्हू हराम जे वेझो ई कोन हूंदो, हराम खारायोमांसि, चई तो बि कुझु कोन कयो। चए भाई तो छा कयो, चएसीं हीउ चोरी कंदो ई कोन हो, हिन खां मूं चोरी कराए, तो बि कुझु कोन कयो। हिकिड़ो माण्हू उथी बीहंदो, जेको शैतानड़ो हिकिड़ो उथी बीहंदो, उहो चवंदो साईं मूं हिकिड़ो कमु कयो, जी कहिड़ो कमु कयई, कि मूं ज़ाल मुड़ुसनि में पाण में जहिड़ो कराए विधो, कि दस्तार अॼु तुंहिंजे मथे में था ॾियूं, तूं कमाए वे, तो वॾो कमु कयो, तो ॿिनि खे विढ़ायो, पर ॿिनि खे विढ़ाइण खां बि बहितर कई जो ज़ाल मुड़ुस खे विढ़ाई, इन्हनि जी पाण में तो नफ़रत पैदा कई आहे। हाणे नस्ल विढ़ंदा रहंदा, हाणे नस्ल विढ़ंदा रहंदा, हीउ ज़ाल मुड़ुस पाण में विढ़िया, नतीजे में हीउ घरवारी खे ॾींदो तलाक, उन खां बाद मुंहिंजा साला, पोइ जा भेणायो, पोइ हीउ जा मिट, पोइ जा माइट, उन खां बाद में रिश्तेदारियूं, हीउ ॻोठनि जा ॻोठ विढ़ी पवंदा। तो वॾो कमु कयो आहे, हलिया तोखे भाकुर पायां, हुनखे पाण गॾु कुर्सी ते विहारींदो आहे। त शैतान खे सभ खां वधीक पसंदीदा उहो माण्हू आहे जेको, उहो शैतान आहे, उहो जिन आहे जेको ॿिनि खे पाण में विढ़ाए थो। अल्लाह फरमाए थो त सभ खां वधीक नफ़रत वारो उहो माण्हू आहे जेको ॿिनि खे पाण में जहिड़ो कराए विढ़ाए। त पाण कहिड़ी माण्हू आहे त ख़बरदार थियो, हुन जी ॻाल्हि हुन ताईं न पहुचायो, फितने जो अंदेशो आहे। पोइ रसूल करीम फरमाया त जेकर कूड़े खे परखणु चाहियो था त हीउ कूड़ो आहे, कूड़े जी सुञाणप आहे जो कूड़ी ख़बर खणी ॿिए ताईं पहुचाए, कूड़ी ख़बर खणी ॿिए ताईं पहुचाए।
हिन पाण कूड़ कोन ॻाल्हायो, यादि रखिजो, सम्झो ॻाल्हि खे। हिन कूड़ पाण कोन कयो हो, पर हिन कूड़ी ख़बर ॿुधाई। उहा ख़बर ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं, टे खां चोथे ताईं, ॻोठ ताईं, शहर ताईं, ज़िले ताईं, सूबे ताईं। पोइ फेसबुक जो वक़्तु आहे, हींअर त साईं वक़्तु हिकिड़ो कूड़ हण फेसबुक ते ॾेई छॾी, फेसबुक पूरी दुनिया में पियो हले। हिकिड़ी जेको आहे तो का बि कूड़ी ॻाल्हि हलाए छॾी, कंहिं ते इल्ज़ाम लॻी वियो, उन खां बाद में हू वीचारो बदनाम थी वियो। रसूल करीम फरमाए त कूड़े माण्हू जी सुञाणप आहे त कूड़ी ख़बर खे हू हलाईंदो रहे। रसूल करीम इहो पाण वॾे में वॾो कूड़ो, छो जो तहक़ीक़ ई कान कई आहे। ॿियो त हिनखे तहक़ीक़ जी ज़रूरत बि कहिड़ी हुई? मामिलो ॿिए ॻोठ में थियो, मामिलो ॿिए जो, ख़बर ॿिए जी, ही ख़बर खणी पियो हले, हिनखे कहिड़ो लाचार हो। तॾहिं पाण फरमाए त कील वकाल, अलाह खे इहे शयूं न पसंदि आहिनि त हुनजी ख़बर हुनखे, हुनजी ख़बर हुनखे, पाण में न विढ़ायो, सुलूक कयो। तॾहिं फरमाए वला तलमिज़ू अनफुसकुम वला तनाबदू बिलअल्क़ाब बिसल इस्मुल फुसूक बअदल ईमान। अल्लाह ने कुरान फरमायो ख़बरदार थियो, वला यक्तुब बअदुकुम बअदा, ख़बरदार थियो केरु कंहिंजी ग़ीबत न करे, गिला न करे, हिक ॿिए जे ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशूं न कयो, पाण में झगड़ा झेड़ा न कयो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अख़ीहि मैतन फकरिहतमूह, भला तव्हां मां को चाहे थो त मुअल भाउ जो गोश्त खाए, फकरिहतमूह, तव्हां नापसंद कंदो, तव्हांखे नफ़रत ईंदी जो हराम का शइ खाओ। ख़बरदार थियो, हिक ॿिए जी गिला करणु, ग़ीबत करणु, हिक ॿिए जे ख़िलाफ़ चुगलियूं खाइणु, ॿिनि खे पाण में विरहाइणु, यादि रखिजो मुअल भाउ जो गोश्त खाइणो आहे। इन करे इन शइ खां परे रहो, पासीरा रहो। छाजे करे जो तव्हांखे इहा अलाह वटि नापसंद शइ आहे। करिह लकुम कील वकाल व कसरत सवाल, रसूल करीम फरमायो त ॿियो अल्लाह खे नापसंद जो मामिलो आहे जो तव्हीं घणे में घणा सुवाल कयो। कीअं? कंहिं आलिम तव्हांखे मसइलो सम्झायो, वरी हिकु सुवाल कयो, सम्झण लाइ सम्झी वियो, ॿियो सुवाल इन लाइ कयो ताकी पब्लिक ॿुधे त वॾो होशियारु आहे। अक्सर माण्हुनि जी आदत आहे, मौलवी साहिबु ख़ुतबो करे पूरो कयो, साईं मौलवी साहिबु सुवाल जो जवाबु ॾियो। अबा कहिड़ो कि हज़रत आदम जो बीबी हवा जो निकाह कीअं पढ़ियो हो? मौलवी साहिब खे हाणे मोजरो मौलवी न को हज़रत आदम जे निकाह में शरीक थियो। हज़रत आदम पहिरियों इंसान, कई हज़ारनि साल गुज़री विया आहिनि, मूंखे कहिड़ी ख़बर त आदम जो निकाह। इहा ख़बर आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा कयो, वरी आदम अलैहिस्सलाम जी घरवारी खे ज़िल सर खाॿी पासराडी मां पैदा कई। अल्लाह फरमाए मुस्कुर अंत वज़ौजुकल जन्नत, तूं ऐं आदम, तूं घरवारी ऐं तई पाण में ॿई जन्नत में रहो, जन्नत में जो शइ खाओ पियो, पर हिन वण जे वेझो न वञिजो। इहा ख़बर आहे। निकाह लाइ न को त मौलवी हुआ, हज़रत आदम खां अॻु में जो निकाह पढ़ाईंदा हुआ, न कोई वकील हुआ, न को मुशीर आहे। साईं निकाह जे लाइ हिकिड़ो मौलवी खपे, अबा ईजाब पुछण जे लाइ हिकु ॿ गवाह खपनि, ऐं टियों वरी वकील बि हुजे, टे माण्हू हुए, चौथो मौलवी। आदम पहिरियों इंसान त न को अॻु में मौलवी हो, न को वकील हुआ, त केरु निकाह मल हुजे? हा, हिकिड़े जाहिल वरी चयो अलाह सी पाण पढ़ायो, हाली तो सही जवाबु। निकाह जी ॻाल्हि ई कान्हे। अलाह त आदम तूं ऐं हवा रहो गॾु पाण में, पोइ जॾहिं औलाद आयो त सिलसिलो निकाह जो शुरू थियो। साईं मौलवी खे क़ाबू कयमि न, अला मौलवी खे कुझु कोन आयो। इहो त इल्मु असां वटि ॿ ॾाढा सुवाल मौलवी सोक आहे। अबा ॿियो सुवाल मौलवी साहिबु, ॿिए सुवाल जो जवाबु ॾे। हा जी मौलवी साहिबु, अबा उन माई जो नालो मौलवी साहिबु ॿुधा। अबा कहिड़ो? पाण पीउ बि नबी, पुटु बि नबी, मुड़ुसु बि नबी, भाउ बि नबी। हा सही मौलवी, हाणे 1400 साल 1441 साल जो मौलवी ॼावल, उनखे कहिड़ी ख़बर अथसि अॻे नबी। अबा पीउ बि नबी हुजेसि, अबा पुटु, हा हज़रत यूसुफ त कोन हो, अबा हुनजो याकूब पीउ हो, यूसुफ पुटु हो, अबा हिनजो माई जो भाउ बि हुजे नबी। अब मौलवी मुंझी वियो। अबा ॾिठई मौलवी खे मुंझायमि, वाह साईं वाह, वॾो तोड़ो इल्मु आहे, कसरत सुवाल।
ज़रूरत कान्हे सुवाल करण जी, पर हिन खे इल्मु चिमकाइण हो टाइम पंहिंजो ख़राबु कयईं, मौलवी खे बि ॾिठो कयईं, पाण बि ॾिठो थियो, इन जो सुवाल सां का तालुक़ ई कोन हो, पर हिन खे ॿुधाइण त मूं वटि इल्मु आहे। माना हिकु त आलिम जी बेइज़्ती कजे, उनखे तंग कजे, उनखे परेशान कजे, हालांकि इन्हनि सुवालनि जो दीन सां तालुक़ ई कोन्हे। न को सुवाल थी न सघा ये क़बर में, न को हशर में, न कोई ज़रूरत आहे इन्हनि सुवालनि जी। अव्हां ख़बर आहे त सभ खां वधीक जेकॾहिं परेशान थी क़ौम ऐं सुवालनि घणनि जे करे बर्बाद थी, उहा ई बनी इसराइल जी क़ौम। कीअं थियो? क़ुरान मजीद में अल्लाह ताला सूर बकरे जो ज़िक्र फरमायो। बकरे चइबो आहे ढगी खे, गऊं खे, उर्दू में गाय, सम्झो न, ढगी नालो ई अल्लाह ताला रखियो उन सूरत जो सूरतुल बकरा। अब ढगी नालो, गऊं नालो छो थियो सूरतुल बकरा ते? सबब छा आहे? ऐं पहिरीं सूरत आहे क़ुरान शरीफ़ जी 28 पारा ते मुश्तमिल, सभ खां वॾी सूरत सूरतुल बकरा आहे। बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू क़त्ल थी वियो, भाइटे क़त्ल कयो चाचे खे, ठीकु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि क़ौम वारा आया, बनी इसराइली, घणनि सुवालनि खां बचिजो, इहो मिसाल पियो ॾियांव। चवणु लॻा मूसा अल्लाह खां दुआ घुर त ख़बर पए त असांजे माण्हू खे कंहिं क़त्ल कयो आहे। हज़रत मूसा जो ई पाण ॻोल्हा कयो, कंहिंसां जी दुश्मनी हुई छा? न बाबा, असीं जा लाइ ॻोल्हा कयो, तूं न पी छा जो आहीं? दुआ घुर न, अलाह साईं तोखे पाणे जिब्रील जे ज़रिए ॿुधाईंदो त हिन माण्हू खे हिन क़त्ल कयो आहे, ऐं तूं थो चई न पी आहियां। मूसा अलैहिस्सलाम जो ॻोल्हा कयो, ख़बर पइजी वेंदी न कंहिं क़त्ल कयो आहे। न न, असां इहा ॻाल्हि कोन्हे, असांखे तूं ॿुधा, फदूलना रब्बक, पंहिंजे रब खां दुआ घुरी असांखे ॿुधा, पोइ असीं मञूं। अल्लाह अकबर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह हिन जो क़त्ल थी वियो आहे, हाणे महिरबानी मालिक थिए ख़बर पवे त हिन कंहिं क़त्ल कयो। अल्लाह पाक फरमायो त ढगी खे कोन, उन गोश्त जो टुकड़ो इनखे हणो, मयत खे इहो ॻाल्हाईंदो, ॿुधाईंदो मूंखे कंहिं मारियो आहे, उन खां पोइ इहो वरी मरी वेंदो। हाणे मौत हिनखे वाक़ई थी वियो आहे, टाइम त न मुकमल थी वियो, पर इहो अल्लाह जो अमुर आहे त हुनखे भला हिननि ज़ोर बि थियो आहे त अल्लाह त मालिक आहे न, त मारे बि जीआरे बि हो, पर ज़रियो कहिड़ो कमु आहे त ढगी जे गोश्त जो टुकड़ो हिनखे हणनि, इहो ॻाल्हाईंदो, उन खां बाद मरी वेंदो। ठीकु। अॼु मूसा अलैहिस्सलाम जो ढगी जो कुहो, उन टुकड़ो हुनखे हणो, ॻाल्हाईंदो। अच्छा, चयो मूसा असां मज़ाक थो करी? हज़रत मूसा जो तव्हां जाहिल थोरी आहियां, तव्हां सां मज़ाक कंदुसि, माना मज़ाक करण बि जाहिल जो कमु आहे, हद खां मथे। मूसा अलैहिस्सलाम में तव्हां मूंखे जाहिल सम्झो, ऐं नबी आहियां, नबी तव्हां मूंखां सुवाल कयो, मूं अल्लाह खां सुवाल कयो, अल्लाह मूंखे जवाबु ॾिनो त ढगी जो गोश्त आहे उनजो टुकड़ो हुन जनाज़े खे हणो, मैयत खे, मैयत ॻाल्हाईंदो। तव्हां मूंखां सुवाल कहिड़ो था कयो, तूं भोग पियो करी, ऐं मज़ाक कोन कंदो आहियां। नबी मज़ाया न हूंदा आहिनि, नबी हक़ीक़त ॿुधाईंदा आहिनि। चवणु लॻासीं ठीकु आहे, इहा ॻाल्हि तस्लीम कईसीं, पर मालूम कोन थियो ठगी कहिड़ी हुजे, ठगी कुंवारी हुजे या फरड़नि वारी हुजे, या फर हुजनि या फंडी हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो न नंढी उमिरि जी हुजे न वॾी हुजे, ठगी दरमियानी हुजे, सुवाल कंदा वञनि फासंदा पिया वञनि। चवणु लॻासीं ठीकु आहे, पर इहो त ॿुधा त ढगी भला हर रकाईंदड़ हुजे या हर न काईंदड़ हुजे। ला ज़लूल तुसीलुल अर्ज़ वला तस्किल हस मुसल्लमतुल ला शियत फीहा। हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो जीअं सुवाल कंदो तीअं फासंदो। ढगी हर रकाईंदड़ न हुजे, न पाणी पीआईंदड़ हुजे, नार में न बहंदड़ हुजे, न हर रकाईंदड़ बनी में हुजे, अहिड़ी ढगी। हाँ,
भला मूसा ॿुधा ढगी जो रंग कहिड़ो हुजे। मूसा कलीमुल्लाह फरमाया अल्लाह मूंखां पुछनि था रंग कहिड़ो हुजे। फातियुल लौनहा तसरुन नाज़रीन फरमाई ढगी एडी रंग जी हुजे फातियुल लौनहा और जो रंग हुजे जेको माण्हू खे पुरकशिश रंग हुजे पाण ॾे जाज़िब करे। तसरुन नाज़रीन नज़रनि खे वधीक पसंदि हुजे जो ॾिसे उन रंग खे ख़ुशि थी पए हेॾे रंग जी हुजे। हाणे साईं हलिया ढगी ॻोल्हण घणा सुवाल न कंदा ढगी खे कुही हणंदा टुकड़ो कमु थी वञे हा। ढगी उते परे जी वेझी उताक में ॿधल हुजे हा भाड़े में घर में पर हिननि सुवाल घणा कया। अल्लाह अकबर हलंदा रहिया हाणे ढगी पिया ॻोल्हीनि ताकी मैयत खे ज़िंदा कनि। वञनि पिया रस्तो वञी बाबा ढगी ॻोल्हियो। आज जे पहुचनि वरी पुछा बाबा ॾे ख़बर हिन ढगी जी थी बाबा ढगी हर रकाईंदी आहे इहा कम जी कान्हे। बाबा ॾे ख़बर हीअ ढगी असांखे हीअ छा कंदी आहे की बाबा इहो सही ढगी जेका त नार में वहंदी आहे इहा बि कान्हे का अलाह झले छॾियो छो जो पाण सुवालनि में फाथा अलाह रोके छॾियो हुनखे। अबा हिन ढगी जी ख़बर ॾे अबा इहा ढगी असांजी न फंडी आहे हा नंढी आहे इहा बि कान खपे। अबा हिन ढगी जी ख़बर ॾे की बाबा इहा पूरी ढगी आहे जी इहा बि कम जी कान्हे। ठीकु आहे नेठि वञनि पिया ॻोल्हा कंदा 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 वरी सभु वस्तू हुजनि अबा ढगी खे जेको आहे बाबा हीअ त बगी ढगी आहे अछे रंग जी आहे इहा बि कम जी न आहे। हा ढगी फिकी खपे। ॾिसनि पिया हिकिड़े परे खां जो हिकिड़ो माण्हू आहे धनार आहे जेको ढगी चाढ़े पियो ॾाढे शौक़ सां भाऊ वेंदी इहा ढगी सम्झूं था त जेको हुकुम थियो उन मुताबिक़ आहे। विया वञी रसिया हुनखे चई बाबा तूं केरु मूंसां ई न तारुफ़ करायो। अबा ढगी तुंहिंजी आहे नी हा। अबा हीअ हर बर जी हर काईंदी कान्हे उहा नार में वई आहे जी न। अबा हीअ वसूं भला अच्छा रंग बि साॻियूं अथसि। अबा हीअ ढगी फिट आहे हाणे असांखे इहा ढगी ॾे असीं ने कुहूं पैसा तोखे ॾियूं था चरिया आहियो की बाबे जी मिल्कियत में मूंखे अहिड़ी निशानी मिली आहे ढगी आहे हुकुम थो तव्हांखे थो ॾियां। न न बाबा हा असीं मूंसां क़ाबू थी आहे ढगी त वठणी आहे त इहा वठणी आहे। इन घणनि सुवालनि जे करे फासी विया कसरत सुवाल न बि करी घणा सुवाल न कयो जंहिं शइ जो हुकुम थिए बसि क़बूल कयो। अब आख़िरकार हाणे हुनखे मिठो करणु शुरू कयो हुनजो मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे त आउं ढगी तव्हांखे कुहण ॾींदुसि पर पोइ छा थींदो ढगी जी जेका खल आहे न पूरी मूंखे सोन सां भरे ॾियो। अब हाणे सोन गॾु कयो बाबा लाबला अथऊं हीअ अथऊं कननि जा टोसबा मायूं मर्द अहिड़ो सोन खणी आया कर। अॻे सिक्का बि सोना हूंदा हुआ कि मूंखे सोना ज़ेवर सोना सिक्का ॾेई इहा मूंखे भरे ॾियो। उन खां बाद मुंहिंजी न भरी खे ॻंढ ॿधिबी आहे खल खे ॻंढ ॿधी ऐं खणी वञा पोइ तव्हांखे ढगे अब क़बूल आहे मैयत खे जो उथां कंगाल थी विया मिल्कियत सभु खणी करे अॼु उन शख़्स जे अॻियां रखियो पोइ ही ढगी खे ज़बह कयूं गोश्त जो टुकड़ो लॻायूं। उन शख़्स चयो त मूंखे पंहिंजे भाई ते क़त्लु कयो आहे अॼु वरी मरी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त तव्हांखे अल्लाह ताला तव्हां लख लुटिया पिनी पाण में चंदो कयो त सॼे मुल्क खां पिक सोन गॾु करे इनखे तव्हां खल भरे ॾिनी आहे। इहो पाण सुवाल में फाथो कॾहिं पाण करी माण्हू ज़्यादा सुवाल न कंदा कयो ऐं ज़्यादा सुवाल करण वारो फासी वेंदो आहे ऐं माण्हू पंहिंजो पाण खे अकुलमंद सम्झंदो आहे। रसूल करीम न सुवाल जो जवाबु तव्हांखे मिली वञे ख़ामोशी इख़्तियार करे उन ते अमल कयो। कसरत सुवाल घणनि सुवालनि खां बि अल्लाह खे नफ़रत आहे। आख़िरी हदीस वकस करी हलकुम अल्लाह खे नापसंद आहे कील वकाल हिक ॿिए जूं ॻाल्हियूं करणु गिला करणु हिक ॿिए जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं हलाइणु मन वकसरत सुवाल ऐं घणा सुवाल करणु जिन सुवालनि जी ज़रूरत ई कान हुई पर सुवाल पियो करे। आख़िर में फरमायो इज़ाअतुल माल अल्लाह खे इहो बि नापसंद आहे जो माल खे ख़ामख़ा ज़ाया करणु। जंहिं माल थोरी ज़रूरत हुजे उते ज़्यादा माल इस्तेमालु करणु।
अॼु शादियुनि में ॾिसो, अॼु ख़ुशियुनि में ॾिसो, ज़रूरत थोरे माल जी हूंदी आहे पर उते ज़्यादा ख़र्च कयो वेंदो आहे ताके नालो निकिरी पए। 5 गाॾियुनि जी ज़रूरत आहे पर हिन 10 गाॾियूं कयूं, इन करे भले हर गाॾी में 2 माण्हू हुजनि, हिकिड़ो हुजे, इन करे ताके माण्हू सम्झनि छो वॾो ते इज़ातल माल। रसूल करीम फरमायो अल्लाह के इन माल खे ज़ाया करण जे करे सख़्त वरी ईंदी आहे। अॼु कई कंगाल माण्हू थी विया, अॼु कई अमीर बर्बाद थी विया, ऐं कई ताजर बर्बाद इन करे थी विया जो इन करे इज़ातल माल, हुन माल जो क़दुरु कोन कयो, हुन ज़ाया करे छॾियो। तॾहिं फरमायो त उहे शख़्स जेके आहिनि वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू वलम यक़्तुरू वकान बैन ज़ालिका क़वामा। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो उहे पसंदीदा माना आहिनि जेके ख़र्च था कनि मुंहिंजी राह में, या पंहिंजे घर में ख़र्च था कनि, न हू ज़ाया था कनि, न इसराफ़ था कनि, न ई कंजूसाई था कनि। तॾहिं पाण करीमनि खे फरमायो मोहम्मद करीम तूं जॾहिं ख़र्च करी त न कंजूसाई हुअणु घुरिजे, न एतिरो ज़्यादा ख़र्च करियो परेशान थियो, न हथ खे मुकमल खोले छॾिजईं ऐं न ई हथ खे घिचाए रखिजईं। तॾहिं पाण करीमनि फरमायो त जेको शख़्स म्यान रवि इख़्तियार करे थो, दरमियान रवि इख़्तियार करे थो, न कोई ज़्यादा इसराफ़ थो करे ऐं न ई कंजूसी थो करे, दरमियानो रस्तो इख़्तियार थो करे, उहो कॾहिं बि कंहिंजो मुहताज न थींदो। आहे न माण्हू एतिरो ख़र्च करे वेंदा आहिनि, पोइ यार मूंखे 5 उधारा त ॾे, अब तूं छाजे लाइ थो उधारो, तुंहिंजो ख़र्च कयो छो? यार शादी कयमि पुट जी, वॾो मुंहिंजो ख़र्च थी वियो, पुए जे आसिरे ते पुओ मिलियो कोन, ईअं माण्हू माल खाई हलिया विया। तो ख़र्च छाजे लाइ कयो? शरई नमूने सां करी हा, ख़र्च ई न करी हा। ऐं केतिरा माण्हू जेके कंजूस साहिब जे करे औलादुनि मां तंग ई बेदार थी वियो। हाणे अख़बार में आयो हिकिड़ी में त हिकिड़े पुट पीउ जे ख़िलाफ़ मुक़दमो दाख़िल कयो, केस दाख़िल कयईं। केस में इहो त पोड़ो माई हुई, पोड़ी हुई ऐं हुनजो पुटु, उन्हनि केस दाख़िल कयो त पोड़ो माण्हू जेको आहे उन एतिरो माल गॾु करे रखियो आहे जेको कुझु कमायो अथसि सो, ऐं उन खां बाद में जेका कमाई करे पियो हुन हिकिड़ी खॾ खोटे उन में जेको आहे सिस्टम ठाहे रखियो आहे, संदूकड़ी आहे जंहिंमें नोट ॻणे रखंदो थो वञे। असांखे चटणी ऐं बसर दरो खाईंदा आहियूं या अधु ढो अधु बुख ते सुम्हंदा आहियूं। हाणे हिन पोड़े जी जेका खट आहे उन ॾांहुं खॾड़ी रखी करे उन में पेती पैसनि जी पूरे छॾी आहे, उन जे मथां खट रखी सुम्हे थो, खट खे था छिकियूं तॾहिं झेड़ो थो करे ऐं इहा खट इहे पैसा हेठां पोड़े खां पुछींदे ख़बरदार चाचा ही थी बाबा मुंहिंजो औलाद आहे, मुंहिंजी मर्ज़ी ॾियां या न ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे। पुट चयो त आउं जवान पुट थी वियो आहियां, ख़र्च हलाइण लाइ घर में कुझु कोन्हे को, मुंहिंजी माउ बुख थी मरे, असीं बुख था मरूं, हीअ पैसनि जी पेती जेका पूरियो मथां खट रखियो वेंदो आहे, इन जे लाइ कोई बंदोबस्तु। नतीजे में पुलिस जेको आहे सो उन ते आई, पुलिस जे घर में उन पोड़े खे ज़बरदस्ती झले बीठा, पोड़ो फथके पियो। पंजाब जी हक़ीक़त आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़ी थी वई ऐं बाक़ाइदे मूं अख़बार में पढ़ियो। उन पोड़ो फथके पियो, पोड़े खे बटन पुलिस वारनि झलियो, बाक़ाइदे सर्च वारंट खणी आया, उन जी पोड़ी गॾाई, उन खे पोड़े खे झले बीठा, उन खट खई अथनि, खट जे हेठां उन खॾो खोटियो अथनि, पेती ॾिसनि त नोटनि सां भरी पई आहे, लाखों रुपया उहो पोड़ो रखियो वेठो, टंगूं ॾकनि पियूं, हथ ॾकनि पिया, मण जे क़रीब आहे त केॾी महिल सॾु थो थिएसि ऐं मलकुल मौत पियो हुते घुमे लामारा ॾे, तॾहिं बि हिनखे इहा सोच ई कान्हे का त मूंखे मरणो आहे, न पंहिंजे बचनि जे मथां थो ख़र्च करे, न अलाह जे राह में थो ख़र्च करे, खॾ खोॾ पियो हुजे, जॾहिं पैसा पेती खयूं त पोड़ो बेहोश थी किरी पियो। सिधो कयूं थी बसि हीअ इन्हनि पैसनि खे हथ न लाहियो, जेको चओ सो आउं कयां। पोइ फ़ैसिलो थियो, पैसा थाणे में ॻणिया विया, फ़ैसिलो कयो वियो त हाणे तूं हिननि खे हर महीने पूरो ख़र्च ॾींदे, की बिल्कुलु पूरो ख़र्च ॾींदे, पर पैसा मूंखे रखां वरी क़ाबू करे रखां, मुंहिंजो साह वेंदो हलियो। फ़ैसिलो इहो थियो त हाणे तव्हांखे हर महीने में हेतिरी रक़म मिलंदी, पर डे तव्हांखे हेतिरो ख़र्च मिलंदो, पर पोड़े खे पैसा वरी ॾियो, वरी साॻी थेली खणी पेती खणी वरी पुलिस आई, हुन साॻी जॻह ते रखी, मथां खट रखी पोइ वेठो। अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि कंजूस,
जिन जे लाइ हुकुम थियो त इन्हनि खे अल्लाह ताला नाराज़ थो थियनि माण्हुनि माथे, जिन खे ज़िंदगी में नसीब नथो थिए। हालांकि अल्लाह के नबी छा ख़ुशख़बरी ॾिनी आहे, पाण करीमान फरमायो जेको पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च थो करे, औलाद जे मथां ख़र्च थो करे, पंहिंजी घरवारी जे मथां ख़र्च थो करे, अल्लाह जे नबी फरमायो त इन जे नामा अमाल में अल्लाह सही फरमाए थो लिखो सदको ऐं ख़ैरात। अल्लाह ख़र्च घरवारी जे मथां कई, ख़र्च पुट जे मथां कई, न्याणियुनि जे मथां कई, सदको कीअं लिखूं फरमाई। इन करे जो हिन न्या त बहितर सां ख़र्च कयो आहे, ख़ुशी सां पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च करण जो हक़ हो, घरवारी जे मथां कई ख़र्च हक़ हो, अबे अम्मा जे मथां ख़र्च कई हक़ हो। इन करे फ़रिश्तो इन जो हक़ अदा थी वियो, पर हिन नामे अमाल में लिखो त हिन सदको कयो आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, हिनखे ख़बर ई कान हूंदी त हिन जे नामे अमाल में सदको ऐं ख़ैरात लिखियलु आहे। असांखे त हक़ हो त पंहिंजी घरवारी ते ख़र्च कयूं, असांजे हक़ हो पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च कयूं, पंहिंजे नंढनि न्याणियुनि जे मथां ख़र्च कयूं, पंहिंजे पुटनि जे मथां ख़र्च कयूं, पंहिंजे अबी अम्मा जे मथां ख़र्च कयूं। अल्लाह ताला एॾो महिरबान थियो, हक़ त असां अदा कयो, पर असांजे इन हक़ खे बहितर नमूने सां मालिक सदके ऐं ख़ैरात में शामिल कयो। माना जंहिंमें ताक़त न आहे सदके ख़ैरात जी, और उहो पंहिंजे बच्चनि जी सही माना में ख़िदमत करे, घरवारी खे ॾुख न ॾे, जेको आहे हक़ उनखे अदा करे, पंहिंजे माउ पीउ ते ख़र्च करे, पंहिंजे घर में ख़र्च करे। इन ख़र्च खे अल्लाह ख़ैरात ऐं सदके में शामिल थो थिए। जंहिं ॾींहं ते हिकु हिकु नेकी जी ज़रूरत हूंदी, नामे अमाल में तुंहिंजो लिखियलु हूंदो, तूं ॿारनि जे मथां ख़र्च कयो, पुट जे मथां ख़र्च कयो, न्याणी जे मथां ख़र्च कयो, उनजे पढ़ाई ते ख़र्च, उनजे शादी ते ख़र्च, उनजे तवानाई ते ख़र्च, उनजे इलाज ते ख़र्च, उनजे मालिश ते ख़र्च, उनजे डॉक्टरनि जो ख़र्च, उनजे स्कूलनि जो ख़र्च, उनजे मदरसनि जो ख़र्च, उनजे कपिड़नि जो ख़र्च, उनजे खाध पीत जो ख़र्च। अल्लाह ताला तुंहिंजे नाम अमाल में लिखंदो, इन हेतिरो सदको कयो, इन हेतिरो ख़ैर कयो। ऐं केतिरा लखे रुपया माण्हू ख़र्च थो करे, सखी माण्हू। ऐं सखी माण्हू हज़रत अली साईं जो कौल आहे, फरमाए त मूं ॾिठो कॾहिं बि सखी खे मुहताज मूं न ॾिठो, सखी शख़्स खे मूं कॾहिं मुहताज न ॾिठो। जेतिरो सखावत कंदे अल्लाह ताला तुंहिंजे जेको माल में बरकत ई बरकत कंदो आहे। तॾहिं फरमाए त ख़र्च कंदा कयो अल्लाह जी राह में, पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च कयो, नेकी जे कमनि में ख़र्च कयो, सदके ख़ैर में ख़र्च कयो, कंजूसाई न कयो, ऐं एतिरो इसराफ़ न कयो, और पैसे खे ज़ाया न कयो। पैसे खे ज़ाया कंदो अल्लाह नाराज़ थींदो। अल्लाह तबारक तआला दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे वांगे मर्दनि को तौफ़ीक़ अता फरमाए, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा 6 इरशादात गिरामी आहिनि, इन्हनि सभिनी ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन, अल्हम्दुलिल्लाह।